बलूचिस्तान के सरहदी इलाके टोबा काकड़ी में गिरफ्तार 4 दहशतगर्दन पारां दहशतगर्द कार्रवाई की रिथाबंदी जो इतराफ़ सिक्योरिटी ज़रियन मूजिब गिरफ्तार कयल दहशतगर्दन वटां क्लाशनकोव दस्ती बम हथ कया विया। गिरफ्तार असामुद्दीन जांच दौरान इतराफ़ कयो है त हू अफ़गानिस्तान में आयो अफ़गानिस्तान के सरहद खां 3 ॾींहं अॻु पाकिस्तान में दाख़िल थिया। खेनि पशीन वञणो हो, वटनि ॻरा हथियार बि हुआ। सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच में फौजी कोर्टन में सिविलियन से ट्रायल खिलाफ इंट्रा कोर्ट अपील की बुधणी। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन लिखत में सबब अदालत में जमा कराए छॾिया। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन चयो त सिविलियन जो फौजी अदालतन में ट्रायल न थियणु घुरिजे। आर्मी एक्ट जे शिकन के मुख़्तलिफ़ अदालती फ़ैसिलनि में दुरुस्त करार ॾिनो वियो आहे। आर्मी एक्ट जे शिकन के गैर कानूनी ऐं गैर आईनी करार नथो ॾेई सघिजे। पाकिस्तान पारां गिरफ्तार कयल दाइश दहशतगर्द शरीफुल्लाह वर्जीनिया की अदालत में पेश। केस की तफ़सीली बुधणी सूमर ते थींदी। शरीफुल्लाह जज सां ॻाल्हाइण लाइ तर्जुमो कंदड़ जूं ख़िदमतूं हासिल कयूं। FBI डायरेक्टर जो चवणु आहे त गिरफ्तार थियल दहशतगर्द शरीफुल्लाह अमेरिकी फ़ौजनि जे क़त्ल में मुलविस आहे। जाबदार अमेरिकी इंसाफ़ खे मुंहुं ॾियण लाइ पहुची चुको आहे। अगुड़ो नेवल चीफ ऐं अगुड़ो चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी इफ्तिकार अहमद सिरोही लाडाणो करे पियो। पाकिस्तान नेवी जे तर्जमान मूजिब एडमिरल रिटायर्ड इफ्तिकार अहमद सिरोही इस्लामाबाद में दम ॾिनो। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ पारां एडमिरल रिटायर्ड इफ्तिकार सिरोही जे वफ़ात ते ताज़ियत जो इज़हार। टंडे बागे भरिसां हलंदी रिक्शा ते फायरिंग। नौजवान क़त्ल, रिक्शा कल्टी थियण सबब औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। माणक वाह भरिसां अणसुञातल हथियारबंद रिक्शा ड्राइवर शमन कहिरी खे गोली हणी क़त्ल करण बाद फरार थी वियो। रिक्शा कल्टी थियण सबब औरतुनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े बाद मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। बाउकोसो में घर की छित किरण सबब एक ही घर जा 4 भाती दबजी फोत। नसीबुल्ला कोसे जे घर की छित किरण सबब एक ही घर के 3 ॿार समेत 4 भाती दबजी विया। इलाइक़े पासे में बासन पहुंची फौतन जा लाश मलबे हेठां ॿाहिरि कढिया। फौतन में राबिया, हसान अहमद, सादिया ऐं शाज़िया खोसो शामिल। मुख़्तलिफ़ शहरनि में हादसनि में 3 ॼणा फोत। नूरियाबाद वेझो मोटरवे M9 ते मज़दार ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी ट्रक सां टकराइजी वई। हादसे में कराची वासी मोहम्मद इरफान फोत थी वियो। यकाबाद लॻ पीर महर शाह भरिसां कोच जे टक्कर में ॻोठ ज़ीशान पंवर वासी पीरसन अल्लाह बख़्श पंवर हयाती विञाए वेठो। हैदराबाद रेलवे स्टेशन वेझो कशमोर वासी मुसाफ़िर अब्दुल रहमान समेजो रेलगाॾीअ मां किरी फोत थी वियो। मरीज शाफ़े जो पुलिस कार्रवाई करे एक ॼणे खे अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस जमला हित रियाज़ अहमद कचे कपिड़ा खपाइण वञी रहियो हो त पुलिस रोके वरितो। रियाज़ अहमद खे फ़ोन ते कपिड़ा खपाइण लाइ कचे घुराए पियो हो। कंदकोट में शोरूम तां 4 मोटरसाइकिलूं चोरी। बदअमनी ख़िलाफ़ वापारियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाणनि जो चवणु आहे त गुज़िरियल राति चोर शोरूम तां 4 मोटरसाइकिलूं चोरी करे फरार थी विया। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ का कार्रवाई न कई आहे। चोरी थियल मोटरसाइकिल वापसि कराए बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। करोड़ी में सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ते तशद्दुद ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। शहरी सिविल सोसाइटी जे माण्हुनि एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त सिंधु दरिया सिंधियुनि जो जियापो आहे। केनाल कढे सिंध खे बंजर बणाइण जी कोशिश कई पई वञे।